अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु आऊं आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था ठरी मीरवा खां। ठरी मीरवा लॻ निजी स्कूल जी प्रिंसिपाल ते मुबैना तौर बाअसरनि जो हमलो। प्रिंसिपाल ऐं मास्तरियाणी एहतजाज लाइ प्रेस क्लब पहुतियूं। प्रेस क्लब ठरी मीरवा में प्रिंसिपाल मैडम सफ़िया खातून ऐं अज़रा मल्ला इल्ज़ाम हणंदे चयो त असीं मोहम्मद हाशिम मॉडल स्कूल में पढ़ाईंदियूं आहियूं। अॼु ड्यूटीअ ते वञी रहियूं हुयूंसीं त रस्ते में बाअसरनि करम अली, रसूल बख्श, कुतुबुद्दीन मल्ला वारनि हमलो कयो ऐं हमले में मूं प्रिंसिपाल सफ़िया खातून जी पर्स फाटी पई ऐं मोबाइल फ़ोन पिणु भॼी पई। बाअसरनि क़त्ल जूं धमकियूं पिणु ॾिनियूं आहिनि। हुननि वधीक चयो त असांखे बाअसर माण्हुनि मां शदीद ख़तरो आहे, कंहिं बि वक़्तु क़त्ल करे सघनि था। हुननि SSP खैरपुर ऐं DIG सखर खां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। उमेद अली, रसूल बख्श जन मूंखे हमलो कयो ऐं मूंखां पुछनि त तुंहिंजो घरवारो किथे आहे। माण्हुनि खे ॿुधायो मुंहिंजो घरवारो कम ते आहे ऐं हुननि चयो अगरि घरवारो न आहे त हिन करे वठो ऐं मूंखे उन्हनि लाइ उन्हनि खे धक वग़ैरह हुया ऐं उन्हनि मूंखे इलाही कोशिशि कई ऐं मूंखे मारण जी। ऐं मूंखां पुछनि त तुंहिंजो घरवारो किथे आहे। मां ॿुधायो मुंहिंजो घरवारो कोन्हे को ऐं हीअ बि यादि पोइ जेकी महिमा इहा आई पई पंहिंजे घरवारनि सां, मां पंहिंजे नंढे ॾेर सां पई वियमि ऐं पोइ उनखे ॿार खे जॾहिं धमकियूं ॾियनि त ॿार अॻिते न पियो हले। मूंखे मारण जी कोशिशि पिया कनि, चवनि पिया तोखे मारंदासीं ऐं असां तव्हांखे जेको आहे शादत नालो तुंहिंजी ससु होॾे वई आहे क़ुर शरीफ़ पढ़ी। उन मसइलनि सां मुंहिंजो कुझु न वञे। मुंहिंजी पंहिंजी नौकिरी, मूंखे पंहिंजी नौकिरी ते स्कूल में पुॼणो हुयो। उन लाइ साईं पोइ हिन महिमा आई आहे, हुन सां गॾिजी करे आउं स्कूल पहुती आहियां। वञी स्कूल पुॼी करे मां ऑपरेटर खे सॼी ॻाल्हि हक़ीक़त ॿुधाई आहे। सर मूंसां हीउ मसइलो दगन पेश आयो आहे। अच्छा, इशू छा आहे? छा जे करे तव्हां जो नंढा कुझु हली तव्हां खां विया? सर इशू इहो ई हुयो त मुंहिंजी ससु का क़ुर पाक खणी आई हेॾे जेको थाणे ते। उन्हनि उहे मसइला सर उते घर ताईं महदूद रहिया। स्कूल या नौकिरियुनि जे माण्हू हिकिड़ो उन्हनि कयो आहे जेको ॿिहारी कई आहे ऐं मुंहिंजो रस्ता रोक कई अथनि। मुंहिंजो टाइम इलाही वेस्ट थी वियो, मां पंहिंजी नौकिरीअ ते न पुॼी सघियसि। इन लाइ इहा ई अपील आहे त ॻोठनि ख़िलाफ़ ऐं जन माण्हुनि इहो जेको खयो आहे क़दम, उन्हनि लाइ कुझु न कुझु अहिड़ो कानून कयो वञे। जीअं पुलिस वटि मां इहा दरख़्वास्त कराई आहे, पर पुलिस वारनि मुंहिंजी दरख़्वास्त वरिती आहे ऐं साईं SHO वग़ैरह विया आहिनि होॾे सरज़मीन ते, उन्हनि लाइ विया आहिनि। मुंहिंजी इहा ई अपील आहे त जेके माण्हू मूंसां कुझु कयो आहे सुभाणे अगरि ॿी कंहिं न्याणी सां ईअं न थिए। अच्छा, तव्हांजो छा पता